ते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जो चवणु आहे त कराची मुल्की मईशत में अहम किरदार अदा करे रहियो आहे। कराची रोशनियुनि जो शहर आहे। हिन शहर जी पंहिंजी तारीख़ आहे। कराची में माण्हू एक्सपोर्ट ज़रिए अरबें डॉलर्स कमाईंदा आहिनि। कराचीअ में लखे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। कराची मुल्की मईशत में अहम किरदार अदा करे रहियो आहे। इहो चवणु आहे मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो। चवे थो कराची रोशनियुनि जो शहर आहे ऐं हिन शहर जी पंहिंजी तारीख़ आहे। कराची में माण्हू एक्सपोर्ट ज़रिए अरबें डॉलर्स कमाईंदा आहिनि, जॾहिं त कराची में लखे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। कराची मुल्की मईशत में अहम किरदार अदा करे रहियो आहे। नून लीग सदर जो चवणु आहे त कराची रोशनियुनि जो शहर आहे। हिन शहर जी पंहिंजी तारीख़ आहे। कराची में माण्हू एक्सपोर्ट ज़रिए अरबें डॉलर्स कमाईंदा आहिनि।